सोचींदा आहिनि त पंहिंजो पलांद वठूं। सर जी सभु ॼट आहिनि। काहे त हाणे मां जबल जे सॼे वजूद खे ॾींदुसि। हूअं बि हाशिम जी हशिमत ॾिसी चङनि भलनि जा पेर निकिरी वेंदा आहिनि। अब्दुल्ला पूरी पक्का है। दुश्मन जा नाला असांजी दिलि में आहिनि। उहे मिटबा सिर्फ़ उन्हनि जी रत सां। हाणे असां उन्हनि जा एतिरा त टुकड़ा कंदासीं। सॾु कर पंहिंजे कुंधर पुटनि खे अची तोखे बचाए। आए बारूद जी धप हवेली मां 12 ई महीना न वेंदी। तवड़ा दुश्मन तव्हांजी तार में हुया। मरंदासीं पर मुड़ंदासीं कोन। हली था गोठ मथां धक्का कयो। बच्चो बच्चो त मारे अचूं। बारूद बि आहे हथियार बि आहिनि। मां विरागन वारो रूप धारी पिले जे पखियुनि सां बि प्रचार पहुची कंदी आहियां। सच एतिरो चाहींदी मूंखे। वाह कमदार वाह माना त दुश्मनी वधंदियूं इन्हनि गुरशेर ऐं सिकंदर वारनि में। जबल धाड़े जे वॾे नादिर खान जी दुश्मनी ॾींहों ॾींहों जोर चढ़ंदी आहे। ट्रैक के तो रत बाबा ट्रैक के दो अजी जो अज पलट कंदासीं। मरंदो न पर मां मारींदो मां माना त तव्हांजा गुंडनि ते पटका आहिनि।